अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार आया यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, पीर पगारो साहब ॿाहिरि आया, काफ़ी ॾींहंनि खां सवाल बि असां वटि अचनि पिया त पीर पगारो साहब जी छा स्टैंड बीहंदी, छा सियासत बीहंदी। काफ़ी ख़ौफ़ मतिलबु ईअं खुली ॻाल्हियूं कयूं आहिनि उन्हनि जो, पर मज़े जी ॻाल्हि जेका हिकिड़ी आई त हुननि अनाउंस कयो त असां JUIF सां सीट एडजस्टमेंट करे छॾी आहे, GDA खे कंहिंखे छॾिणो आहे न छॾिणो, मर्ज़ी आहे हुनजी, फंक्शनल खे मां वरी वापसि मुतहरिक करे छॾींदुमि। GDA में रहण सां असांखे न को फ़ाइदो आहे न नुक़सानु आहे। जी, हिकिड़े तरीक़े सां जेका पीर साहब पगारे जी कल गुफ्तगू हुई उन में थोड़ी हिकिड़ी मायूसी वारो एलिमेंट बि मूंखे नज़र आयो त पीर साहब जॾहिं इहो चइबो यार मूंखे फ़र्क़ु नथो पए, GDA में जेके वञिणो आहे वञे, हलियो वञे, मूंखे न फ़ाइदो आहे न नुक़सानु आहे, पर अगरि छेड़ थींदासीं त गिदड़ ऐं लोमड़ियूं खाई वेंदा। हाणे ॻाल्हि इहा आहे त ही पीर साहब जिन्हनि खे बि न्यापो ॾिए पियो ज़रूरु ॾेई रहियो हूंदो, ऐं ज़ाहिर ताज़ो केरु छॾे वियो आहे, हिकिड़ो अरबाब रहीम छॾे वियो आहे, शायदि को हिकिड़ो ॿियो छॾे वियो हूंदो, लेकिन बेसिकली पीर साहब जी ॿीहर पोलिटिकली एक्टिव थिया आहिनि ऐं हिकिड़ो स्ट्रॉन्ग मैसेज इहो मोकिलियो अथनि त JUIF जेको फज़ल रहमान आहिनि, मौलाना फज़ल JUI आहे जमीयत उलमा इस्लाम, हुन सां असांजी सीट एडजस्टमेंट थी वई आहे। पर सीट एडजस्टमेंट त 2018 जी इलेक्शन में बि ऐं 2013 जे इलेक्शन में बि GDA ऐं JUIF जी हुई। ऐं मूंखे यादि आहे त आख़िरी ॾींहंनि ताईं हू तकनि ते ई हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ हली रहिया त ही तक असांखे असांजो हुजे, MPA तव्हांजो हुजे, ठीकु आहे। अच्छा, सो ही ज़रे घटि हू 2018 वारी ही सिफ़ बंदी थींदी न, या त 2 साल आहिनि इलेक्शन में, लेकिन हाणे सिफ़ बंदी थियणु शुरू थिए पई। उन में इहो ज़रे घटि उहा ई सिफ़ बंदी थींदी जीअं 2018 में थी आहे त जेके इंडिविजुअल्स आहिनि, मिसाल लाड़काणे जा बासी साहिबान आहिनि या महर साहिबान घोटकी जा आहिनि, या जेके ॿिया थी सघे थो कुझु नाराज़ थियनि पीपल्स पार्टी मां या किथां ॿिए हंधा, ऐं PTI ऐं MQM, ही सभिनी खे, ऐं GDA, हिननि खे गॾु थियणो आहे। हाणे लेकिन जेको इशू हिननि सां पोइ भेरे बि थियो ऐं हिन दफ़े बि थींदो, पोइ भेरे ॿिया इशूज़ छॾे ॾियूं था जेके हुननि सां थिया सो थिया, लेकिन ख़ालिस्तन सियासी हिसाब सां इलेक्ट्रोल सियासत जे हवाले सां ॻाल्हि कयूं त ॾिसो, जॾहिं इतिहाद या इतिहाद हूंदो आहे, पर इतिहाद जो अगरि हिकिड़ो निशान न हूंदो आहे, इंतिखाबी निशान हिकिड़ो न हूंदो आहे, त पोइ कन्फ्यूजन थींदी आहे। अच्छा, पर हाणे हिते त इतिहाद बि कोन्हे, हिते सीट एडजस्टमेंट जी ॻाल्हि थिए पई। हाणे सीट एडजस्टमेंट में त ज़ाहिर हर कंहिंजो पंहिंजो इंतिखाबी निशान हूंदो। पोइ ॿी ॻाल्हि इहा हुजे थी त हिन में ज़ाती मामलात बि हुजनि था, मिसाल हिन में पाण मसलकनि जा मसइला बि अची वञनि था त केरु चए थो न यार ही जेको कैंडिडेट आहे आऊं हिन खे छो वोट ॾियां, त नज़रियाती इख़्तिलाफ़ बि थींदा आहिनि त असीं हिन खे वोट छो कयूं। सो पार्टी मथां फ़ैसिला करे बि वठे थी त 100% वोट ट्रांसफर नथो थिए। मिसाल अलिफ़ पार्टी जो अगरि 100 वोट आहिनि त हू 100 जा 100 ॿिए पार्टी खे ट्रांसफर नथा थियनि, ऐं ॿिए पार्टी जा अगरि 200 वोट आहिनि त 200 जा 200 अलिफ़ वटि ट्रांसफर नथा थियनि, यानी हू नथा ॾियनि वोट। सो इन करे हिननि इतिहादनि खे हिकिड़ो प्रॉब्लम। ऐं ॿियो मसइलो त ज़ाहिर जेको इलेक्शन पोलिंग बूथ ते इलेक्शन ख़तमु थियण खां पोइ जेको कार्रवाई थींदी आहे, उहो त ख़ैर हिकिड़ो अलॻि क़िसो आहे, उनजो त हाणे फ़ैसिलो ही को रिथाबंदी थी नथी सघे हुन लाइ त। सो लेकिन इहा आहे त ही बेसिकली उहा ई सिर्फ़ु बंदी आहे जेका सिंध में इम्कानी तरह थियणी हुई, 2018 में बि थी, वरी थिए पई। को हिन में नओं फैक्टर न आहे, सिर्फ़ु ॻाल्हि इहा ई आहे त हिन महिल पीर साहब पगारो जेके आहिनि उहे PTI हुकूमत जा इतिहादी आहिनि, ऐं JUIF जेका आहे उहा PTI जी मुखालिफ़ आहे मर्कज़ में। पर सूबे जी सतह ते JUIF ऐं GDA बि गॾु थींदा, यानी पीर साहब पगारा वारा फंक्शनल लीग वारा, पर अॻिते हली PTI ऐं JUIF बि गॾु थींदा। लेकिन हिन में को अजीब ॻाल्हि न आहे, दुनिया में लोकल अलायंसिस थींदा आहिनि, डिफरेंट लेवल ते डिफरेंट अलायंसिस। हिन में इहो ई अचे थो त पोइ पीपल्स पार्टी खे टैकल करण लाइ नओं छा आहे, पोइ त साॻियो ई सिस्टम अचे थो पियो। बिल्कुलु, पाण खे हींअर ताईं जेका सिचुएशन आहे, छाकाणि त इम्कान इहो हो त शायदि नवाज़ जॾहिं ही इतिहाद टुटो PDM पाकिस्तान डेमोक्रेटिक अलायंस मूवमेंट, त जॾहिं पीपल्स पार्टी हुन में धार थी
त ख़्यालु इहो हो त नवाज़ लीग वारा बि सिंध ॾे रुजू कंदा ऐं पंहिंजी को जॻह ॻोल्हींदा सिंध जे अंदरि। जी हा त मे बी मरियम नवाज़ हिते दौरा शुरू करे ऐं मरियम नवाज़ को तहरक पैदा करे, छाकाणि अॻु में त इन करे न पई आई जो पीपल्स पार्टी हुन जा इत्तेहादी हुआ, पर फॉर एनी रीज़न कोरोना जे करे, ॿियनि जे करे, टियनि जे करे मरियम यानी उहो सारे सिंध में मतिलबु को नवाज़ लीग जी पाण खे एक्टिविटीज़ नज़र न जी हा, जेको पीटीआई रखंदी आहे सालाना हिकिड़ो चकर ठीकु आहे। सो हाणे हिन सूरत हाल में न ॾिसो न पीटीआई वटि वरी बि हिते MNA MP आहिनि जेको कुझु न कुझु हुनजी हाज़िरी लॻे थी सिंध में, जी हा, पर नवाज़ लीग जा त उहे बि कोन आहिनि। सो उन सूरत में यानी पाण खे जेका 2018 जी इलेक्शन वारी मंज़र हो, ज़रे घटि उहो ई थींदो महसूसु थींदो त पीपल्स पार्टी हिकिड़े पासे ऐं दीगर हिकिड़े पासे। ठीकु आहे साहिबु, माना चलो पंजाब में नवाज़ लीग हिकिड़े पासे ऐं दीगर ॿिए पासे, माना दुकान साॻा ई ॿ खुलंदा। हा, ॿ ई खुलंदा, घणे भाङे टी दुकान जो मूंखे को एतिरो नज़र नथो अचे। दुकान साॻा ॿ ई खुलंदा। ठीकु आहे साहिबु, अॻिते हलूं था पिया त अॼु सियासी सूरत हाल बि ॾाढी गरम लॻे पई आहे। सिंध में बि पीर पागर साहिबु एक्टिव थिया आहिनि। बलोचिस्तान में उन्हनि बलोचिस्तान जे CM जे ख़िलाफ़ु जेके आहिनि जाम कमाल साहिबु, उन्हनि जे ख़िलाफ़ु वोट ऑफ नो कॉन्फिडेंस अची वियो आहे। अपोज़िशन चए थी त भई असां बाक़ाइदा तव्हां पक सम्झो त वोट ऑफ नो कॉन्फिडेंस पास थी वियो। ॾिसो, मूंखे जाम कमाल साहिब जी जेका ॻाल्हि हिन जे जवाब में आई आहे, जाम हीअ जेको हिन अपोज़िशन वारनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाए पियो, उनखां पोइ जाम कमाल साहिब जेको चयो आहे त भई मूंखे परवाही कोन्हे अपोज़िशन जी। जी हा, मूंसां जेसिताईं मुंहिंजा इत्तेहादी गॾु आहिनि तेसिताईं मूंखे न लहर न लोॾो। बाक़ी जो हुननि चयो आदम एतमाद कयो त आउं पाणे हलियो वेंदुसि। हाणे इत्तेहादी जेको मसइलो आहे न, त जाम कमाल साहिब जा जेके इत्तेहादी आहिनि उहो त ज़ाहिर फ़ोन ते चवंदा तॾहिं जाम कमाल हलियो वेंदो। ॾिसो, बाप पार्टी आहे मियां। जी हा, जी हा, बाप पार्टी आहे, BAP आहे, हा बाप आहे। सो इन खे अपोज़िशन ईअं हटाए छॾींदी को जेसिताईं बाप वारा पाणी नाराज़ न हुजनि जाम कमाल साहिब मां। मूंखे बलूचिस्तान जे हाणे अंदरून खाना छा हले पियो, जेसिताईं बाप लोग पाण नाराज़ न थी विया, यानी बाप पार्टी वारा, जी हा, तेसिताईं जाम साहिब खे अपोज़िशन त नथी हटाए सघे। पोइ ही मूव जेको आहे उहो छा सिर्फ़ु गवर्नमेंट PTI करण जी कोशिशि कई आहे? थी सघे थो, छाकाणि त फेडरल गवर्नमेंट जाम कमाल मां ख़ुशि न आहे इमरान ख़ान साहिबु, ऐं PTI जा यार मोहम्मद रन साहिब ऐं ॿिया बि नाख़ुशि आहिनि। लेकिन ॻाल्हि इहा आहे, मां वरी अर्ज़ु कयां पियो, ख़ुशी ऐं नाख़ुशी पंहिंजी जाइ ते आहे। तव्हां कीअं हटाए सघो? बलूचिस्तान में बाप जी मर्ज़ी खां ख़िलाफ़ु आहे, तव्हां कीअं हटाए सघो? मतिलबु तव्हां ॾिसो न, तव्हां वटि सिंजराणी साहिब जे ख़िलाफ़ु सेनेट में अक्सरियत हुई न अपोज़िशन जी, उहो बाप पार्टी हो। जी हा, त बाप पार्टी जे संजराणी साहिब खे तव्हां हटाए सघियो? जी हा, न हटाए सघियो। अक्सरियत हुजे बावजूदि, अक्सरियत हुजण जे बावजूदि अपोज़िशन बाप पार्टी जे नालो छा आहे, सादिक संजराणी साहिब चेयरमैन सेनेट खे न हटाए सघिया न, बाप पार्टी जो हो न, इन करे न। जी हा, जी हा, त बाप पार्टी जो जाम कमाल आहे। जी हा, कीअं हटाईंदो? ठीकु आहे साहिबु। अच्छा, वक़्तु इन में हथ में तव्हांजी ॻाल्हि हली थी त मौलाना फज़ल रहमान साहिब खां कंहिं ईअं सवाल कयो त भई पीपल्स पार्टी हीअं चवे थी पई, त उहो काफ़ी डिफेंसिबल है। उन्होंने चयो त भई किस चीज़ का आदम एतमाद, वो ॾाढो चवण लगा तो इससे बड़ा कोई अहमकाना बात ही नहीं है कि 6 मेंबर हैं आपके पास, ले आए आप आदम एतमाद की तहरीक, और आप सिर्फ हमें बैठ के ताने मारते हैं कि इस्तीफ़ा नहीं दिया। ॾिसो, मौलाना फज़ल रहमान साहिबु जेको चए पियो त भई 6, हाणे तानो त पाण पियो हले हाणे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब ते, त भई तव्हां वटि कुल 6 मेंबर आहिनि पंजाब असेंबली में, वठी अचो पंहिंजी अदमतमान। पर बिलावल भुट्टो ज़रदारी कॾहिं चयो आहे त हू पाण आणे सघे थो? जी हा, हुन त चयो तव्हां आणियो। जी हा, सो ॾिसो साथ ही हाणे ज़ाहिर अञा बि ॻाल्हियूं अॻिते वधंदियूं। ही हाणे केमिस्ट्री जेका आहे उहो हाणे जेतोणीकि कल्ह के ॾींहं में अॼु अख़बार में पढ़ियो पिए त ANP जा जेके एमल वली ख़ान जेके हिन जा फर्ज़ंद आहिनि असफंदियार वली साहिब जा, उन्हनि मुलाक़ात कई बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब सां बि, ऐं पोइ वरी हिकिड़ी अलॻि मुलाक़ात कई शहबाज शरीफ़ साहिब सां। त किथे इहे सुरबाट बि इस्लामाबाद में हलनि पिया त शायदि ANP जेका पहिरीं हुई PDM खे छॾण वारी, उहा वरी हिननि में को ट्रियाकड़ी जो कमु करे पई। लेकिन अञा ताईं पर मूंखे इहा ॻाल्हि हज़म इन करे नथी थिए त शहबाज शरीफ़ साहिब त फ़ैसिला कोन कंदो, PDM में फ़ैसिला त उहे न कंदो। सो हाणे लेकिन हिननि जे विच में हाणे जेको ॿोली आहे, जेका हाणे रफ़्तार आहे ॿिन्ही पासनि खां, पीपल्स पार्टी ऐं PDM जे पारां, ही मतिलबु सियासत में कुझु बि थी सघे थो, लेकिन जेसिताईं हाणे को
हिकिड़ो को सिग्नल स्ट्रॉन्ग न ईंदो, को अहिड़ो सिग्नल अचे जेको हिकिड़े ई वक़्त में पीपल्स पार्टी ऐं PDM इन्ही खे ईअं होश आणे छॾे त न तव्हांखे गॾिजणो आहे, सुबुह जो तव्हांखे गॾिजी करिणो आहे त तव्हांखे असीं रिज़ल्ट वठी ॾींदासीं, अहिड़ो को सिग्नल जेसिताईं न ईंदो तेसिताईं मूंखे ॾुखियो थो लॻे त हाणे PDM ऐं पीपल्स पार्टी में को विझड़ाइप थी। अच्छा, माना हिकिड़ी क़िस्म जी रिवायती सियासत जी वापसि थी अचे, ॼण माना मौलाना फज़ल रहमान पीपल्स पार्टी जे अगेंस्ट, मौलाना फज़ल रहमान JDA सां गॾु, होॾे पंजाब में बि हाणे PMLN पीपल्स पार्टी जेके आहिनि बिल्कुलु सामने आम्हूं साम्हूं थी वियूं आहिनि, पीपल्स पार्टी PTI जे बिल्कुलु आम्हूं साम्हूं आहे। माना हिकिड़ी रिवायती हाणे साॻी जेका हर साल असां वटि पॉलिटिक्स जे जहिड़े तरीक़े ते वेंदी आहे, उहे इलेक्शन थींदा आहिनि, ओड़ी तरफ़ ई वञे थी बसि। हाँ, मतलब तव्हां हिन में को घणी क्रिएटिविटी एक्सपेक्ट न कयो, को नवाण जी तवका न रखो, बसि उहो ई जेको रिवायती क़िस्म जी आहे उहा ई थींदी। लेकिन ऐं रिज़ल्ट जेके, छाकाणि त शयूं थींदियूं रिवायती आहिनि त पोइ रिज़ल्ट बि रिवायती क़िस्म जा ईंदा आहिनि। ऐं अञा ही ख़ुदि सवालु आहे त जेको इलेक्शन कराईंदड़ इदारो आहे उनखे जंहिं तरीक़े सां तकरारी इलेक्शन कमीशन खे बणायो वेठी आहे सरकार, ऐं अपोज़िशन वारा अॼु जेको आहे उहो इख़लाक़ी हिमायत करणु पहुची आहे इलेक्शन कमीशन वटि, पीपल्स पार्टी ऐं शायदि नवाज़ लीग वारा, पीपल्स पार्टी ANP, नवाज़ लीग जा बि ॻाल्हियूं अचनि थी पियूं, ANP ऐं पीपल्स पार्टी जो हू विया वञी हुनखे आथत ॾेई आहे इलेक्शन कमिश्नर खे कि न न असीं तव्हां सां गॾु आहियूं, ॼण को धोरो जे इलेक्शन कमीशन। सो ऐं हू घटी न पिया कनि, अच्छा हू घटी न पिया कनि हुकूमती धुर वारा, उहो त मुस्तक़िल तनक़ीद कनि पिया इलेक्शन कमीशन ते। त आख़िर अच्छा पोइ वोटिंग थींदी कीअं, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ते तकरार जारी आहे। सो चवण जो मक़सदु आहे त इलेक्शन त रिवायती अंदाज़ में थींदे, रिवायती सिर्फ़ बंदी थिए पई, पर जेको ही अञा वेतर तकरारी पहिरीं थींदो इलेक्शन थियण खां पोइ इलेक्शन तकरारी थींदा। जी हा, हींअर त इलेक्शन खां अॻु ई इलेक्शन खे तकरारी कयो पियो वञे, त मूंखे सम्झ नथो अचे त छा नियत छा आहे। इहो सभु कुझु बेसबब थिए पियो, ईअं ई थिए पियो, या हिन जे पोयां को चइबो आहे न त को अकुल बि कार फरमाए इन शराइब जे पोयां, सम सेंस इन दिस मैडनेस वारी जेकी ॻाल्हि आहे, त को छा रिथाबंदी थिए पई, त एतिरो क्योस क्रिएट थिए, एतिरो किना थी वञनि, हीउ सॼो इलेक्ट्रोल प्रोसेस खे उअं ई गंदो थींदो अचे पियो, सॼो इलेक्शनरी सिस्टम एॾो गंदो थींदो अचे पियो ॾहाकनि खां, वरी हाणे त मुर्गो इलेक्शन खां पहिरीं इलेक्शन खे गंदो कयो पियो वञे। जी हा, जी हा, जी हा। त पोइ यानी ॿिए लफ़्ज़नि में हिकिड़ो वक़्तु ईअं शायदि ईअं मतिलबु इहो त किथे गुमान पैदा थियणु फितरी ॻाल्हि आहे त छा इलेक्शन खां पहिरीं माण्हुनि जो इलेक्शन में वैसा खजी वेंदो। जी हा, एतबार खजी वेंदो आहे। पोइ केरु शायदि इहो चए तव्हां ई असीं चऊंसीं अहिड़े इलेक्शन जो कहिड़ो फ़ाइदो। जी हा, जी हा, जी हा, तव्हां ई चवंदासीं। एग्ज़ैक्टली ऐं सभु पोइ अची पोइ ॻाल्हि हिते ई वेंदी, त जेका हमेशह तव्हां ॻाल्हि कंदा आहियो त शायदि पोइ अहिड़ी जाइ ते वञी सिचुएशन बीह रहे जो नया रूल्स ऑफ द गेम डिसाइड करणा पवनि। ॾिसी इहे ॾिसो, या त अगरि हिन मैडनेस में छा आहे, छो पियो थिए, सरकार मतिलबु हिकिड़ी अजीब शयुनि ते ज़िद गंढ ॿधी बीह रही आहे ऐं तकरारी कंदी वञे पई शयुनि खे। ठीकु आहे, आख़िर हिन जो नतीजो छा निकिरणो आहे। सो आऊं को कॉन्स्पिरेसी थ्योरी ज़रूरी न आहे त को इहा कॉन्स्पिरेसी थ्योरी जेका आऊं ॻाल्हि कयां पियो ज़रूरी सही हुजे, लेकिन न को थ्योरी बयानु पियो कयां, पर मूंखे सम्झायो त आख़िर हिन में मंतक छा आहे। EVM भाई तव्हां ईअं EVM डबल बुलडोज़ करे EVM कराए वेंदो छा, कीअं थी वेंदा EVM। जी हा, कोई मञींदो ई न, कीअं माना पॉसिबिलिटी न आहे। इलेक्शन कमीशन जंहिंखे इलेक्शन कराइणी आहे उहा ई EVM न पई मञे। जी हा, तव्हां इलेक्शन कमीशन खे ई न पिया मञो। जी हा, तव्हां हुन खां पावर्स ई वठणु चाहियो था। तव्हां ॾिसो न, ॻाल्हि इहा ई थिए थी जॾहिं इदारे खे ई कॉन्ट्रोवर्शियल करे छॾिबो आहे। मिसाल नैब आहे, नैब खे हर अपोज़िशन कॉन्ट्रोवर्शियल कयो आहे, जी हा, मुतनाज़ा कयो आहे, ऐं नैब जा कम बि। जी हा, ठीकु आहे, त अॼु ॾिसो त नैब कंहिंखे ॿधे थी त माण्हू चवंदा न यार ज़ाती थी हूंदी, छाकाणि इदारे जी साख नथी रहे। असां वटि हू जेको पब्लिक सर्विस कमीशन हो सिंध वारो, जी हा, सॼो इदारो बंदि पियो आहे, सॼो इदारो बंदि पियो आहे, छाकाणि त हुनजी साख ख़राबु थी वई। ईअं ई तव्हां मुख़्तलिफ़ इदारनि खे जॾहिं हुनजी साख खे ई परमानेंट डैमेज करे छॾियो था, त उनजी कारगुज़ारी ते बि पोइ तव्हांखे एतबार नथो अचे। सो आख़िर हीउ थींदो छा। जी हा, इहो त काफ़ी पहिरीं त बहस इहो थींदो हो त भई असां वटि इलेक्शन केरु कराए, जुडिशरी कराए, फौज कराए, ब्यूरोक्रेसी कराए, ही कराए, लेकिन उहो सभु कराईंदा, पर उनजी आख़िर में जेको मथे शइ हूंदी उहा इलेक्शन कमीशन हूंदी। हिन दफ़े
बाक़ी खे त छॾियो त हुननि जी मदद केरु कंदो, मुआविन केरु थींदो, जुडिशरी थींदी, फ़ौज थींदी, अलिफ थींदी, ॿिए थींदी, हिते सवाल ई न आहे। हिन दफ़े त ख़ुदि इलेक्शन कमीशन ई जेका आहे। जी हा, इदारो ई अंडर क्वेश्चन आहे, शायदि इदारो ई रिवैम्प न करे छॾनि या कुझु अहिड़ो न करे छॾनि। अच्छा भई इहे जीअं तव्हां ॻाल्हि कई त अहिड़ा कानून ॾाढी मीडिया ते बि अहिड़ो ई कानून आहे, मीडिया सां बि, जिते त अॼु ॾाढी कंफ्यूज़िंग स्टेटमेंट थियूं अचनि। जेके पंहिंजा स्टेट मिनिस्टर आहिनि फ़ारूक हबीब साहब, उहे चवनि था इंफॉर्मेशन जा, उहे चवनि था त अहिड़ो को ड्राफ्ट ई मौजूदु न आहे, इहा ख़ुदि हिकिड़ी फेक न्यूज़ आहे। पर फवाद चौधरी साहब चवनि था त जेके असां तजवीज़ ॾिनियूं आहिनि इहे तजवीज़ असां पेश त कंदासीं, पोइ उन पेश करण खां पोइ अगरि मुस्तरद थियनि थियूं त पोइ असां वापसि वठी छॾींदासीं। छा मतिलबु आहे, छा थो हले? एक्चुअली छा आहे त हुकूमत ते बि प्रेशर त आयल आहे न, प्रेशर आयल आहे त भई ईअं अगरि तव्हां हिकिड़ी पाकिस्तान में हिकिड़ी वर्किंग डेमोक्रेसी में तव्हां फ्रीडम ऑफ प्रेस, फ्री जुडिशरी, ह्यूमन राइट्स, ही सभु मामलात खे जॾहिं तव्हां ट्रांसपेरेंसी इन इलेक्शंस, ही सभु जेके बेसिक ह्यूमन राइट्स जे हुन में अचनि था, उन्हनि खे अगरि तव्हां क्वेश्चन मार्क जे हेठि या मुतनाज़ा कंदो त दुनिया बि त ॾिसे पई न। ॾिसो तव्हांजे पाड़ेसरी मुल्क अफ़गानिस्तान में हींअर जेको भले कहिड़े बि जवाज़ जे हेठि, पर ज़ाहिरी तरह अमेरिका हुजे, बरतानिया, यूरोप, सभु चवनि था सही असीं ॾिसंदासीं त ह्यूमन राइट्स खे कीअं था ॾिसनि, इंसानी हक़नि जी त पामाली नथी थिए। हाणे सभु चवनि पिया इंसानी हक़नि में फ्री प्रेस बि आहे न, सिर्फ़ु क्रिकेट, औरतुनि जी क्रिकेट त न आहे। सो उहा ई ॻाल्हि प्रेशर ईंदो हूंदो त भई अगरि पाकिस्तान मां एतिरो हिकिड़ो रिएक्शन क्रिएट थिए पियो त असांजो जेको आहे फ्री सो कॉल्ड फ्री प्रेस जेको आहे जेतिरो आहे उन ते कदगन लॻाई पई वञे, ड्रैकनियन लॉ आंदो पियो वञे, त ही इंटरनेशनली बि मुल्क जे इमेज लाइ सुठी शइ न आहे न। त किथे न किथे हुकूमत में सेकेंड थॉट अचे पई, तॾहिं हू चवनि पिया न इमरान ख़ान ईअं न पियो सोचे, तॾहिं चवनि था जीअं तव्हां चओ पिया फ़ारूक हबीब चए थो त न असां त को ड्राफ्ट ई न ठाहियो आहे। भई अगरि तव्हां ड्राफ्ट न ठाहियो आहे त तजवीज़ूं छा कारतूस ते लिखी आया आहे, कारतूस 9th में ट्रीटमेंट, पोइ ही PMDA जो लफ़्ज़ किथां आयो आहे? हा, पाकिस्तान मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी जो लफ़्ज़ किथां आयो आहे अगरि को ड्राफ्ट मौजूदु न आहे त? ऐं पोइ अगरि उहो ड्राफ्ट मौजूदु न आहे त पोइ तव्हां जेको सहाफ़ियुनि सां जेको अनऑफिशियली जेके तव्हां नेगोसिएशन्स कयूं पिया, उहो छा ॾेखारियो पिया? इहे जेके मुख़्तलिफ़ क्लॉज़िस साम्हूं अचनि था पिया जेके त भई हेतिरो ॾंड लॻंदो, हीअ थींदो, हू थींदो, इहो किथां पियो अचे? सो बेवकूफ़ आहियूं हेॾा सादा, पर सफ़ा त न सम्झिजे। ऐं ज़मीन में अॼु जेको CPNE ऐं PBA ऐं इवन पीपल्स पार्टी या इवन जेका असांजी इंफॉर्मेशन ते जेका असांजी कमेटी आहे, ज़ैली कमेटी आहे पार्लियामेंट जी, उन बि इन ॻाल्हि ते ई दिफ़ा मतिलबु हिकिड़ो फोर्स कयो आहे इंफॉर्मेशन मिनिस्ट्री ऐं गवर्नमेंट खे त फेक न्यूज़ खे डिफाइन कयो, लीगली डिफाइन कयो। ॾिसो मूं कल्ह बि गुज़ारिश कई पई, हिकिड़ी ख़बर फेक आहे यानी दुरुस्त न आहे, यानी कूड़ी आहे, ठीकु। हाणे कूड़ी लफ़्ज़ थोरो, पर अगरि चऊं ग़लति ख़बर आहे, ग़लति ख़बर में ज़रूरी न आहे त रिपोर्टर जी बदनीयती शामिल हुजे। जी हा, जी हा, ठीकु आहे। ऐं तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो दफ़ो ॿुधायां त हिकिड़े ज़माने में सिंध में कुझु, हाणे नाला नथो खणा, 90s जो दौर हो, तय थी वियो त सिंध में गवर्नर राज लॻे पियो। जंहिं साहब खे गवर्नर लॻायो पियो वे, उन वटि उनखे राति जो मैसेज अची वियो इस्लामाबाद मां त तव्हां तकरीर तयारु करे वठो, ठीकु आहे, तव्हांखे सुभाणे न परीं हल्फ़ खणणो आहे। सम्झो त आउं आई विटनेस हुउसि, सम्झो तक़रीबन मुंहिंजी अखियुनि सां ई सभु लका ॾिठो, ठीकु आहे। हाणे अगरि हुन राति ख़बर ॾियां हा त सिंध में गवर्नर राज लॻे पियो, त छा उहा ख़बर कूड़ी हुई? छा उहा फेक हुई? पर छा थियो त 24 कलाकनि जे अंदरि इस्लामाबाद जो मूड मटिजी वियो ऐं गवर्नर राज लॻाइण वारो फ़ैसिलो वापसि थी वियो। पर जेॾीमहिल मूं ख़बर फाइल अगरि आउं कयां हा, हुन महिल TV न हो, अख़बारूं हुयूं, अगरि उहा ख़बर ॾियां हा त छा उहा ख़बर ग़लति हुई? ग़लति त न हुई न, उन महिल त सही हुई। सो ख़बर जे ग़लति ऐं सही, देयर आर सर्टेन स्टोरीज़ विच आर डेवलपिंग स्टोरीज़, उहो हली रही हुजनि थियूं। मिसाल इहो थिए थो त ख़ुदा न ख़ास्ता को ट्रेन हादसो थियो, को जहाज़ हादसो थियो, पहिरें इतला अचनि था 50 माण्हू मरी विया आहिनि, उहे 50 न हूंदा आहिनि, अॻिते हली ख़बर पवंदी 250 मुआ हूंदा आहिनि, या अॻिते हली ख़बर पवंदी न 50 ग़लति थियो, 5 माण्हू मुआ। सो ग़लति ख़बर, हा, अगरि तव्हां
ब्लैकमेल करण जी नियत सां तव्हां वटि साबिती आहे त मूं तव्हांखे ब्लैकमेल करण लाइ या को नाजाइज़ करण लाइ तव्हांखे डिफेम कयो आहे, पोइ ठीकु आहे, पोइ त डिफेमेशन जे कानून में वञो। उहो हींअर कानून मौजूदु आहे, हुन नओं कानून ठाहिण जी ज़रूरत ई न आहे। डिफेमेशन जो लॉ मौजूदु आहे, बदनामूसी जो केस इवन पेका जो मौजूदु अथनि, पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक क्राइम्स जेके आहिनि उन्हनि जो एक्ट मौजूदु अथनि, त हाणे पोइ बि अलाए छा डिफाइन करण वेंदा, अलाए छा करण वेंदा, बस इहे अल सभु लाइकवाइज डिजिटल मीडिया लाइ साइबर क्राइम जो FIA में विंग आहे, जी हाँ जी हाँ कानून मौजूदु, जी हाँ जी हाँ जी हाँ जी पूरा साइबर लॉज आहिनि, पूरो हिकिड़ो मौजूदु आहे। ऐं सभु अगरि जे ईअं जीअं ॻाल्हि कई तव्हां त का न्यूज़ ईंदी आहे त उहा ज़रूरी न हुजे त ग़लति हुजे, त जीअं कल्ह जेका ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल वारी न्यूज़ आई, असां ख़बर पई सघे त भई छा कहिड़े हिसाब सां 5000 जी कुर्सी 29,000 रुपए, अॼु सईद गनी साहब अची ऐं मतिलबु बिल्कुलु क्लियरली उन्हनि चयो त बाबा असां त मुलविज़ न आहियूं, गवर्नमेंट न आहे। न सरदार शाह बि मौजूदु हो, सईद गनी बि हो, शायदि उन महिल सईद गनी त मिनिस्टर हो बि कोन जंहिं महिल शायदि इहा ख़रीदारी थी आहे, जेको मूं ॾिठो पिए टीवी। सईद गनी जेको फैक्ट्स ॿुधाए पियो उहो ॾाढा इंट्रस्टिंग हू चए थो त बाबा निसार सिद्दीकी मरहूम जेके आहे उन कमेटी जा सरबराह हुआ, निसार सिद्दीकी मरहूम जी कारपत ऐं साख खे जेको IBA सखर जा हेड हुआ, ज़ाहिर हुन सां आउं त घटि में घटि उन ते शक न कंदुसि। पोइ ख़ुदि चवनि था ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जो हिकिड़ो मेंबर जेको आहे हुन कमेटी जो मेंबर हो, जेको हाणे चए पई त थी आहे कॉलर हिन ते अचूं था पिया। जावेद समो नगर पाकर मां। जी समो साहब, छा सवाल हूंदो? अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम। ओके ठीकु आहे साईं जी कॉल थी। बट गुड दैट ऐं ॻाल्हि इहा आहे त इहे इग्नोर करण जहिड़ो मसइलो न हो, हिन खे अगरि हुननि बची वज़ाहत ॾिनी आहे, अगरि ईअं न आहे जंहिं वज़ीर साहिबान चवनि पिया, अगरि अपोज़िशन वटि या ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल वटि को ॿिया हिन जा जवाज़ मौजूदु आहिनि, छाकाणि त हू त इल्ज़ाम हणनि पिया त हिन में के वज़ीर जो भाउ पुटु अलाए केरु केरु इन्वॉल्व आहिनि, साथियूं खणी अचनि, पर जे न आहे त आई थिंक के पोइ त ॻाल्हि ख़तमु थी। ऐं इहो हिन जी लॉजिक हू शायदि इहो ॾियनि पिया मिनिस्टर साहिबान त हू जेका टेबल आहे उनजी क्वालिटी उहा न आहे जेको अलाए छा जेको वुड क्वालिटी ऐं सभ जी ॻाल्हि थिए पई। ॾिसो बेसिकली ॻाल्हि इहा आहे त हाणे ॾिसणो इहो आहे त हिन वज़ाहत खां पोइ इल्ज़ाम लॻाईंदड़ वटि फर्दर सबूत छा आहिनि, छाकाणि त अगरि हे माण्हू बि हुन में हुआ, निसार सिद्दीकी मरहूम त हाणे हयात कोन्हे, लेकिन अगरि हू हो हिन में त सची ॻाल्हि आहे त मूंखे हुन माण्हू ते न त अगरि हुनखे अगरि बेईमानी करणी हुजे मरहूम खे त पूरो सखर IBA अरबे रुपए जो प्रोजेक्ट हो, ऐं हुनजी औलाद जेका आहे वीचारी परेशान आहे, उते लोकल एडमिनिस्ट्रेशन सां हुन जेको इख़्तिलाफ़ आहे, सो ईअं निसार सिद्दीकी लाइ मूंखे त हाणे वीचारो गुज़ारे वियो, अलाह मग़फ़िरत करे, मूंखे एतबार नथो अचे। ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु जावेद समो नगर पाकर मां। जी समो साहब, छा सवाल हूंदो? सर सवाल इहो आहे त चंद हफ़्ता पहिरीं बिलावल साहब जी मीटिंग थी चौधरी बिरादरान जे मोहन सिलाई साहब सां, जंहिंमें उन्हनि जेको आहे गॾिजी जेको नए सेटअप में जॻह जोड़ण जे लाइ बहस मुबासो कयो, छा तव्हांखे नथो लॻे त जेको ईंदड़ सेटअप आहे उन में जेको आहे सो पंजाब चौधरी बिरादरान ऐं बिलावल साहब गॾिजी करे का जेको आहे पंहिंजो जॻह ठाहे सघनि था? ठीकु आहे साईं। ॾिसो पंजाब जी अगरि पाण सूरत ॾिसूं त उन में पाण खे इहो नज़र अचे थो अॼोकी हालतुनि में, सुभाणे ख़बर ख़ुदा खे आहे, उन पाण नज़र अचे थो त चौधरी बिरादरान जेके आहिनि गुजरात जा, हुननि जा हिकिड़ा ज़ाती वास्ता आहिनि, ख़ुदि पंहिंजे इलाइक़नि में बि राजनि जी सियासत कनि था। असां हिकु चौधरी साहिबान को पॉपुलर सियासत न कंदा आहिनि, सो उहे हिकिड़ी राजूनी सियासत जेके पाण चऊं, ईअं हुन जा को 4, 8, 15 जेके ॿिया विनिंग कैंडिडेट्स मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुजरात खां ॿाहिरि बि उनजा वास्ते वारा, उहो ग्रुप आहे, उहो पार्टी तव्हां चवनि था, तव्हांजा रिश्तेदार त न ईअं ई आहे, त ठीकु आहे कॉलर ते अचूं था पिया। सफदर खान चांडियो कुबो सईद खान मां। जी चांडियो साहब, छा सवाल हूंदो? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं सवाल मुंहिंजो इहो आहे साईं, असां वटि 4 महीननि खां वठी असांखे पाणी पीअण जो कोन थो मिले साईं, असांजा बच्चा जेको आहे सो माना किननि दुबनि जो पाणी पी रहिया आहिनि, असांजे हज़ारे क़िस्मनि जूं बीमारियूं असांजा माल मरणु शुरू थिया आहिनि, असां हर हिकु MPA MNA ऑफिसरनि खे इल्तिजाऊं करे करे थकिजी पिया, लेकिन को बि असांजो वाली वारस ॿुधण वारो कोन्हे को। अली काज़ी खे महिरबानी करे अर्ज़ु गुज़ारिश आहे मुंहिंजो, अलाह जे वास्ते त असांजो आवाज़ जेको आहे सो एवाननि ताणी पहुचाए त असांखे पीअण जो पाणी ॾिनो वञे। पीअण असांजो राइट हक़ आहे असांजो, असां ज़ुल्म करे थो वञे, असांजा बच्चा जेको आहे सो बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि।
चमड़े जी बीमारी, साह जी बीमारी, असां जेको किनो पाणी वापराए रहिया आहियूं, असांजा माल मरी रहिया आहिनि। ठीकु आहे चांडे साहब। अच्छा, पहिरियों अॻु में हू ॻाल्हि पूरी करे वठां जेको समोसा जी नगर पार्क जी सो चौधरी साहिबान सही को पॉलिटिकल पॉपुलर पार्टी न आहे, हिकिड़ो ग्रुप आहे इंडिविजुअल्स जो, 5, 6, 8, 10 एतिरा उन्हनि जा हुजनि था तकनि ते ज़ाती असर। पीपल्स पार्टी जी हिन महिल त पोज़ीशन इहा आहे त हुनजी पंजाब मां 6 MP जी सीटूं आहिनि, मूंखे पक न आहे त MNA हूंदा को 7, 8, 5 हूंदा MNA। सो हिन महिल त को आहे कोन। अगरि पंजाब समोसा जो वञणु थींदो हुजे या पंजाब में वास्ता वारा हुजनि त पुछी ॾिसी वठो त हींअर मूंखे सवाइ नवाज़ लीग जे जेको पॉपुलर वोट, जेको ख़ुदा करणी वोट मिलंदो आहे, उहो नवाज़ लीग जो आहे, थोरो इमरान ख़ान जो हूंदो। सो जेको ईंदड़ इलेक्शन आहे, आउं बार बार चाहियां थो त उनमें जीअं सिंध में पीपल्स पार्टी बमुक़ाबला दीगर थींदो, ईअं पंजाब में बि थी सघे थो त पीपल्स नवाज़ लीग हिकिड़े पासे हूंदी, छाकाणि JUIF जो उते कोई एतिरो ख़ासि वोट बैंक आहे कोन, PDM जी ॿियनि पार्टियुनि जो बि कोन्हे, बलोचनि जो या पठाणनि जो, त नवाज़ लीग हिकिड़े पासे हूंदी ऐं दीगर जंहिंमें PTI, पीपल्स पार्टी, क्यू लीग, लबैक, ही सभु पार्टियूं जेके आहिनि इहे ॿिए पासे हूंदियूं। हाणे इहो इंट्रस्टिंग फिनोमिना हूंदो ऐं वाकई में चैलेंज हूंदो पीपल्स पार्टी लाइ ऐं ख़ुदि इमरान ख़ान लाइ, त छा इहो जेको $1 मिलियन जो सुवाल हूंदो न, हिते JUIF ऐं जेको आहे PTI जो गॾिजी वञणु सिंध में इहो एतिरो मैटर न कंदो। $1 मिलियन जो सुवाल हूंदो यासिर त छा ईंदड़ इलेक्शन में पीपल्स पार्टी ऐं PTI पंजाब में नवाज़ लीग जे साम्हूं को सीट एडजस्टमेंट कंदा या न कंदा, ऐं अगरि कंदा त छा ओपनली हुनजो ऐलान कंदा? इहो $1 मिलियन जो सुवाल आहे, छाकाणि त ख़ुदि पीपल्स पार्टी खे त पंजाब में को घणो विञाइण लाइ न आहे, पर इमरान ख़ान कहिड़े मुंहं सां पोइ हिन ॻाल्हि खे जस्टिफाई कंदो त सिर्फ़ु नवाज़ लीग दुश्मनी में? सो इहो $1 मिलियन जो सुवाल आहे। इन जो फ़िलहाल जवाबु आऊं छाकाणि त थींदो आहे पर हुनजो नुक़सान बि थींदो आहे। मिसाल पीपल्स पार्टी जॾहिं चौधरी बिरादरान सां ठा कयो ऐं क्यू लीग चौधरी परवेज़ इलाही खे डिप्टी प्राइम मिनिस्टर ज़रदारी साहब वारे दौर में ठाहियो वियो, त पंजाब में पीपल्स पार्टी खे हुनजो नुक़सान त थियो न, हिन मुफ़ाहमती सियासत जो नुक़सान त थियो। सो आऊं हिन में मतिलबु हीउ जेको तव्हां समूसा नक्शो छिकियो पिया त सिर्फ़ु क्यू लीग ऐं पीपल्स पार्टी कुझु घणो स्पेस वठी सघंदियूं। हा, सुभाणे अलीम ख़ान बि PTI वारो पीपल्स पार्टी में अची वञे, जहांगीर तरीन बि अची वञे, बसि फिर तो हुस्न कर्स मसाज चाहे। जी हा, ठीकु आहे। कॉलर सां गॾु अब्दुल्ला डहर उबावड़ो मां। जी डहर साहब, छा सुवाल हूंदो? हा सर, मुंहिंजो सुवाल इहो आहे त अॻे इमरान साहब वटि वॾा प्रोग्राम हुया, घर ॾियणु, गैस जी क़ीमत घटि करणु, तेल जी क़ीमत घटि करणु, उन खां अलावा घर ठाहे ॾियणु, नौकरियूं ॾियणु ऐं ज़राई पैदावार में इज़ाफ़ो करणु। हिन टाइम DAP बि 6-7 जी आहे, उन खां पोइ यूरिया फर्टिलाइज़र बि महांगी थी वई आहे। कहिड़ो मंशूर खणी अवाम ॾे ईंदो त बाबा हाणे मूंखे ॿीहर वोट ॾियो, मां वज़ीर आज़म थी ऐं अवाम जी ख़िदमत कंदो सर। ठीकु आहे डहर साहब। पहिरीं कबो सईद ख़ान मां चांडियो साहब फ़ोन कयोसीं, अक्सर साईं चवंदा आहिनि मूंखे साईं जी आवाज़ में दर्द महसूसु थिए थो त पीअण जो पाणी न आहे। साईं रुगो कबो सईद ख़ान जो न आहे, सिंध जे अक्सर इलाइक़नि में, छाकाणि त ज़ेर ज़मीन पाणी में जेको आहे सेंकियो अची वियो आहे, हू त ज़हर आहे। ऐं बार बार चाहियां थो, सिंध जे माण्हुनि खे गुज़ारिश बि कयां थो त जेके सम्झनि था त पाणी मिठो आहे, तंहिंजे करे उन में हू सेंकियो न हूंदो, इहो को बि हिनजी साबिती न आहे। तव्हां हू पाणी इस्तेमालु या वापराइण खां अॻु हुनजी लेबॉरेटरी टेस्ट ज़रूरु करायो। पर मूंखे इहा ॻाल्हि मूंखे कंहिं ज़माने में कंहिं ॻोठ में कंहिंखे चई त मूंखे चई काई साहिबु छॾे ॾे। मुंहिंजो छो? चई हींअर घटि में घटि दिलि खे तसली आहे न त साफ़ु पाणी पिया पीऊं। चई ख़ुदा न ख़ास्ता, चई अगरि लेबॉरेटरी जी टेस्ट बि अची वई त हिन में सेंकियो आहे त मतिलबु किथां पीअंदासीं पाणी? सो असीं अखियूं ॿूटे इहो दिलि तसली करे वेठा आहियूं त न मिठो आहे, माना हिन में ज़हर न हूंदो। सो इन खे बि अगरि असीं टेस्ट कराए वठंदासीं, मुझे यार ॻाल्हि सही था कनि। ॾिसो केॾी कसम प्रसी आहे, केॾी अफ़सोसनाक सूरत हाल आहे, ऐं हुन लाइ को सदेबात थियण लाइ को रिथाबंदी नथी थिए, को कुझु नथो थिए। साईं चयो त पोइ छा चई वोट वठणु ईंदासीं? इहो ई चई वठणु ईंदा त तब्दीली आ रही है, अञा अचे थी। 5 साल में मूं ही करे छॾियो,
हाणे बसि बक़ाया तव्हांजा नंढा नंढा मसला महांगाई जहिड़ा नंढा नंढा मसला इहे हाणे सेटल थी वेंदा। हाणे हल करे ॾींदुसि। कंहिंखे मूं चयो की ॿिए कम लाइ मुंहिंजी यार हाणे तूं कहिड़ो मुंहुं खणी वेंदे हुन फलाणे माण्हू वटि, त चइसि साॻियो मुंहुं खणी वेंदुसि। अच्छा ॿ ॻाल्हियूं जेका हिकिड़ी त सईद गनी साहिब जी ॻाल्हि हली, हिकिड़ो त हुन में सईद गनी साहिब ॻाल्हि कई त अगरि जे असांखे डेस्कूं वठी वञूं, जेका हुन ॻाल्हि कई त शीशम जो आहे ऐं फलां लकड़ी आहे ऐं हीअं आहे, ऐं हुन ॻाल्हि कई त अगरि असांखे डेस्कूं वठणी हूंदियूं इदारे लाइ त पोइ असांखे लोकल के जेके दुकान था ग़रीबा वधा त न वठंदा। सवाल हिकिड़ो पैदा थिए थो छो न, मतिलबु छा ख़राबी आहे अगरि लोकल मैन्युफैक्चरिंग अगरि का शइ वठणी आहे त। ऐं ॿियो हिकिड़ो सिंध गवर्नमेंट जो बि वरी हिकिड़ो नयो बि हिकिड़ो हल्को फुल्को स्कैंडल ॿार कतर हॉस्पिटल जेको सिंध गवर्नमेंट जे अंदरि आहे, हुनमें 6,500 पेशेंट सालाना आया विया आहिनि, जंहिंमें ॾेखारिया विया आहिनि 75,000। अच्छा पहिरीं हू जेके ॻाल्हि आहे न हुते यासर गवर्नमेंट जी प्रिक्योरमेंट ईअं न थींदी आहे, मतिलबु ईअं न, मतिलबु जेको वॾे अंग में प्रिक्योर कबो आहे, मतिलबु करोड़े अरबे रुपए जो माल ख़रीद कबो आहे त हू प्रॉपर वेंडर खां वठिबो आहे। ईअं तव्हां वञी ग़रीबाबाद जी नथा वठी सघो, तव्हां चयो छो नथा वठी सघो, इहा हुनजी पॉलिसी हूंदी आहे त हुनखे पोइ प्रॉपर वेंडर खां, हाणे हुन केतिरी ट्रांसपेरेंसी आहे न आहे, ऐं हुन ते बहस न पियो कयां, न डिफेंड पियो कयां, लेकिन इहो जवाबु जेको तव्हां चयो छो नथा वठी सघूं ग़रीबाबाद जी मार्केट मां, इन करे नथा वठी सघनि त हुनखे हुन कमेटी जे साम्हूं, प्रिक्योरमेंट कमेटी जे साम्हूं हुनखे वञी क्वालिफाई करिणो हूंदो आहे वेंडर खे, त रूल्स जे तहत हुननि खे। बाक़ी हू जेको तव्हां ॿियो चयो पिया त हॉस्पिटल में आया 6,500 मरीज़ ऐं ॾेखारिया विया 75,000 मरीज़, त ज़ाहिर आहे यार ख़र्च बि हूंदो आहे यार, तव्हां त सभु ख़र्च हुते करे छॾियूं छा मरीज़नि ते, डॉक्टरनि जो ख़र्चु हूंदो, इंतिज़ामिया जो ख़र्चु हूंदो, ज़ाहिर कामोरनि जो ख़र्चु हूंदो, ज़ाहिर हुन पोइ अगरि 6,500 माण्हुनि ते मिसाल लख रुपए जी दवाऊं ख़र्च थी हूंदियूं त 75,000 माण्हुनि ते माना पोइ 15-20 लख रुपए जी दवाऊं ख़र्च थी हूंदियूं। ऐं मामिलो लखनि जो न हूंदो करोड़नि जो मामिलो आहे, करोड़नि जो मामिलो आहे। ठीकु आहे, सभु कॉलर सां गॾु तुफ़ैल जमाली नवाब शामा। जी जमाली साहब, छा सवाल हूंदो? सर पहिरियां मां अलीकर साहब पेश कंदुसि, ऐं उन साईं जो आवाज़ु कटिजे, साईं ॿीहर कॉल कजो अगरि जे किथे सही तरह जाते सिग्नल अची सघनि। ऐं जब अॼु शामूद कुरैशी साहिबु हिकिड़ो बयानु ॾिनो आहे, जंहिंमें शामूद कुरैशी साहिबु चवनि था त असां TTP खे माफ़ु करे सघूं था, पार्डन ॾेई सघूं था अगरि हू सरेंडर कनि। ॾिसो मूंखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि इहो कीअं। पहिरीं मूं शायदि 2-3 ॾींहं पहिरीं शेख रशीद साहिब जो जुमिलो ॿुधो। जी हा, ॾिसो हाणे हिन में जिन्हनि दहशतगर्दनि बेगुनाह शहरियुनि खे मारियो ऐं बिना के सबब जे, जी हा, को हुजे को वॾो को मूवमेंट हुजे, नाम निहाद का कॉज हुजे, जी हा, तव्हां मासूम बच्चनि खे हू जेको आर्मी पब्लिक स्कूल आर्मी स्कूल हो पेशावर APS में मासूम गुलनि जहिड़े बचड़नि खे ईअं वेही मैसेकर कयो, क़त्लेआम कयो, तव्हां चओ था असीं तव्हांखे माफ़ु कंदासीं? तव्हां केरु थींदा आहियो? हू रियासत जा ॾोहारी त कोन्हनि, सिर्फ़ु रियासत जा ॾोहारी त कोन्हे, रियासत जा बि ॾोहारी आहिनि। हिकिड़े माण्हू जेके जिन जा बच्चा मारे छॾियूं, जिन जा पीअर मारे छॾियूं, जेके बेवा थी वियूं औरतूं, तव्हां चओ था त असीं अचनि असीं उनखे माफ़ु करे छॾींदासीं, मूंखे त ॻाल्हि नथी सम्झ में अचे। लेकिन चलो फॉर द सेक ऑफ आर्ग्यूमेंट, ताज़ो 4-6 महीना पहिरीं बलूचिस्तान लाइ इहा ॻाल्हि थी त इमरान ख़ान साहिबु चयो त असीं जेको आहे हुननि खे माफ़ु कयूं था अगरि हथियार फिटा करे छॾीनि जेके हुते बलूच राइट्स लाइ विढ़नि पिया या जेको बि कनि पिया। ॿिए ॾींहुं तकड़ में वज़ाहत थी त सिर्फ़ु उन्हनि खे माफ़ु कयो वेंदो जंहिंजे पोयां को पॾेही हथु न आहे। जी हा, ठीकु आहे, सिधो इशारो इंडिया जो हथु आहे त TTP जे पोयां कंहिंजो हथु आहे? जी हा, ऐं कंहिंजो हुयो या कंहिंजो आहे, हाणे ताईं आहे, त पोइ हुननि खे कीअं तव्हां माफ़ी ॾेई सघो था? ॾिसो न, पोइ त पॉलिसी त सभिनी लाइ साॻी रहंदी। जिन्हनि खे दहशतगर्दनि खे जेको असां डोज़ियर्स ॾियूं पिया त इंडिया हींअर बि ISIS खे जेको आहे हू करे पई। टी ॻाल्हि इहा त सवाल इहो आहे त जीअं ISIS ख़बर ई न आहे केरु ठाही आहे, केरु हुनखे पैटनाइज़ करे पियो, ईअं TTP जी हू हिकिड़ा महसूद त मरी आहे। जी हा, जी हा, जी हा, हाणे केरु ईंदा? चलो हू हिननि वटि शायदि लिस्टूं हुजनि, पर क्वेश्चन इहो आहे त यार मासूम बचनि खे क़त्लेआम कंदड़नि खे बसि ईअं माफ़ु करे छॾिबो, मुंहिंजे लाइ त थोरो ॾुखियो हज़म करणु। लेकिन ॻाल्हि इहा आहे त पोइ हुननि जो इंडियन कनेक्शन जो छा थींदो? एग्ज़ैक्टली जेको हेॾे अप्लाई थिए थो त उहो होॾे बि अप्लाई थिए थो। ठीकु आहे, सभु कॉलर सां गॾु तुफ़ैल जमाली नवाब शामा। जी जमाली साहब, छा सवाल हूंदो?
सर पहिरियां मां सलाम तव्हांखे अर्ज़ु कंदुसि ऐं उन खां पोइ मुंहिंजो सुवालु इहो आहे 2008 खां पोइ जीअं पंहिंजो सिंध में वफ़ाक़ में पीपुल्स पार्टी गवर्नमेंट आई त उन खां पोइ मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ ज़िलनि में नवां जेल ठाहिण जो जेको आहे सिंध गवर्नमेंट ऐलान कयो, जंहिंमें नवाब शाह में हिकिड़ो जेल ठाहिराइण जो प्रोग्राम कयो हुयो। तक़रीबन 8-10 सालनि खां वठी उन जेल जो कमु हले पियो, जेको नवाब शाह शहर खां तक़रीबन 15 किलोमीटर ॿाहिरि, पर माना सफ़ा सिम ऐं कलर मंझि उन ते कुझु ॾींहं अॻु मुंहिंजे अख़बारनि में अची चुको हो त तक़रीबन 60 करोड़ खां मथे जो ख़र्च थी चुको आहे। पर जॾहिं हाणे वञी उन जेल जी बिल्डिंग खे जॾहिं ॾिठोसीं त जेका ठही चुकी हुई उहा रहंदी पई वञे ऐं अञा ताईं उनजो कमु मुकमल कोन थियो आहे। हेॾो वॾो जेको आहे मनसूबो हो, जेको वञी हुननि कलर में सिम में हो, जेको ठहण खां अॻु ई रही बि वियो, पर हुनजा पैसा ख़बर न आहे त किथां थी विया। आख़िर एतिरो वॾो मनसूबो जेकॾहिं ठाहिणो ई हुयो त कंहिं सवली ज़मीन ते ठाहियो वञे, एतिरो ॿाहिरि कलर में उन खां पोइ वरी अहिड़ो माना जो उहो ठहण खां अॻु ई ख़तमु थी वियो ऐं हाणे ख़बर कान्हे त हुन में ठहंदो बि या ठहंदो ई कोन। इन जे बारे में साईं थोरो पंहिंजो तासुरात ॿुधाईंदा। ठीकु आहे जमाल साहब। सही जमाल साईं, अहिड़ा कई प्रोजेक्ट्स जेके आहिनि, मिसाल मूंखे यादि आहे खैरपुर यूनिवर्सिटी जो हिकिड़ो अलाए कहिड़ो कैंपस हो जेको ॿाहिरि ठहियो पियो, उहो बि ज़मीन ठीकु न हुई। ई खोड़ स्कूल कॉलेजिस, हाणे तव्हां जेल जी ॻाल्हि कयो पिया, त थींदो इहो आहे त ज़मीन जेका माण्हुनि जी बंजर थी वेंदी आहे, ख़राबु थी वेंदी आहे सिम ऐं कलर जे करे, पोइ अहिड़ो को खांचो ॻोल्हिबो आहे। जी हा, जी हा, सरकार हुन खां प्रिक्योर करे वठंदी आहे। जी हा, अच्छा, थियण इहो खपे त को बि अहिड़ो प्रोजेक्ट ठाहिण खां पहिरीं हुनजी का सॉइल टेस्ट थींदी आहे, को ज़मीन चकास थींदी आहे, को हिते फीज़िबिलिटी उहो जेको आहे बसि उहो फाइल के नोटनि जा व्हील लॻल हूंदा आहिनि। जी हा, सो तव्हां चओ पिया 8-10 साल थी विया आहिनि कंप्लीट न थिया, तकड़ कहिड़ी आहे? वॾो मनसूबो आहे, वॾी महारत खपे। तव्हां जमाली साहब तकड़ पिया कयो। जी हा, वॾो ख़ूबसूरत तरीक़े सां ठहंदो ठहंदो, थोरो देरि लॻंदी पर शइ ठहंदी। ठीकु आहे। इस वक़्तु हलूं था। असद उमर साहब चवनि था त अदलिया आज़ादु हुजणु खपे, ठीकु आहे, पर कानून खां भला त न हुजणु खपे। हुनजो चवणु त अदलिया खे बि पंहिंजे असासनि जो हिसाबु ॾियणु खपे। बिल्कुलु सही ॻाल्हि इहा आहे त इहे सभु हिकिड़ा किताबी क़िस्म जा जुमिला आहिनि। असद उमर जे चवण सां न कुझु थी वेंदो, न जेको न थिए पियो थी वेंदो, ऐं जेको थिए पियो मटिजी न वेंदो, जुमिला आहिनि। ईअं करे करे माण्हू ईअं डायलॉग हणंदो आहे त को बि जमहूरियत आइन खां बालातर न आहे, को बि कानून खां बालातर न आहे। असांखे त सभु को नज़र अचे थो। छा थिए पियो कानून खां बाला ई बाला मामला नज़र अचनि था। सो हाणे छा चऊं, असद उमर सां असां वरी वही ॻाल्हि आहे, तव्हांखे कंहिंखां पुछण जी केतिरी ताक़त आहे? जी हा, नैब खे बि किथे नैब आहे, FBR आहे, अलिफ आहे, बे आहे, तव्हां किथे त सभिनी जा पर सड़नि था। जी हा, ऐं पोइ जिथे करिणो हुजे थो उते ईसा फाइज़ सुप्रीम कोर्ट जे जस्टिस साहिब जी पॾे में मिल्कियत जेको आहे हुते निकिरी अचनि था रेफरेंस। जी हा, प्रेसिडेंशियल रेफरेंस अची थो वञे। पर छा सॼे पाकिस्तान में हिकिड़े जज जा ई सिर्फ़ु असां सां थोरा मशकूक हुआ मुबैना तौर ते, जेको हाणे केस ख़तमु थी वियो। जी हा, बाक़ी कंहिंजा बि न आहिनि। जी हा, यार बसि क्या असां वटि उहे PMDA ठहे पियो, हरूभरू घणो नथा ॻाल्हायूं। ठीकु आहे। ऐं आख़िरी अगरि कमेंट वठी छॾियूं त अॼु डॉन जी लीड हुई, जंहिंमें डॉन अख़बार में पढ़ियोसि त 19 ब्रोकरेज असां वटि अहिड़ा आहिनि जिन खे 3 हाउसिंग यूनिट्स मिली चुका आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि 588 असांजा सीनियर ऑफिसर्स अहिड़ा आहिनि जिन खे सब्सिडाइज़ रेट्स ते असांखे लग्जरी हाउसिस 2 स्टोरी बैंगलोर्स मिली चुका आहिनि। पर गॾोगॾु उन्हनि खे वरी जेको 9 ऐं 15 ऐं 14 जेको हाणे इस्लामाबाद हाई कोर्ट मुअतल की पूरी हाउसिंग स्कीम, उन में बि अंदरि हिननि खे प्लॉट मिलियल हुया। मूंखे तव्हां सम्झायो कि सरकारी कंहिं बि खाते जा माण्हू हुजनि, हिन खे प्लॉट कहिड़ी ख़ुशी मिलनि था? जी हा, न मतिलबु या त हिननि मतिलबु को पघार न वरिती हुजे, जेको बि ड्यूटी परफॉर्म कनि पिया। अच्छा, पोइ अगरि हिननि खे मिलनि था त सेक्शन ऑफिसर, जूनियर क्लर्क, प्यून, इन्हनि खे मिलणु खपे। पोइ जे इन्हनि खे मिले थो त यार पोइ ॿियनि खातनि जे डॉक्टर्स आहिनि, ॿिया आहिनि, सभु सरकारी मुलाज़िम आहिनि। ही लॉजिक छा आहे? ऐं छा पाकिस्तान जी ज़मीन अणखुट आहे? जी हा, यार मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं हैदराबाद कराची, असीं नंढा थी वॾा हैदराबाद रहंदा हुआसीं, ईंदा वेंदा हुआसीं कराची। हाणे कराची में हैदराबाद
असां सोचियो त कुझु टाइम लॻंदो, पर हाणे तव्हां लॻो तव्हांखे ॿिन्ही पासनि तां जी हाँ या सरकारी या गैर सरकारी जेको आहे उहो कंस्ट्रक्शन नज़र अचे। जी हाँ। सो अनदर 10 साल ऐं पोइ कराची हैदराबाद जे विच में ख़बर ई न पवंदी त कॾहिं शहर कॾहिं ख़तमु थियो ॿियो शहर कॾहिं शुरू थी जी वियो। हाँ सो ज़मीन छा अणखुट आहे? ज़मीन उहा प्रोडक्ट आहे सॼी दुनिया में जी हाँ जेका खुटे पई। बाक़ी सभु प्रोडक्ट्स जेके आहिनि उहो तव्हां वाधू ठाहे सघो था, जी हाँ प्रोडक्शन वधाए सघो जी था। हाँ ज़मीन हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका खुटे पई ऐं खुटंदी वेंदी। जी हाँ इहा सो इन्हनि खे मतिलबु व्हाट आई मीन, ॾिसो मूंखे कंहिंखे कुझु मिले पियो अरहा न आहियां, लेकिन ॻाल्हि इहा आहे त पोइ ॿियनि खे बि ॾियो, सभिनी खे ॾियो। जी हाँ पोइ सभिनी हिकिड़े मख़सूस माण्हुनि खे कीअं था ॾियो? जी हाँ पोइ उन में प्रॉब्लम क्रिएट थी वञे जॾहिं हिकिड़े मक़सूद माण्हू खे ॾियो था। ठीकु आहे अली साहब, वरी महिरबानी अली साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआनि में।